कहानी हूँ तो डिगी आ घणा पासा ही आ पर गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां कुझु हफ़्तनि खां बहरिया टाउन जे हवाले सां सूरत हाल असां सभिनी जे साम्हूं वधीक उभरी आयल आहे ऐं उन जे ख़िलाफ़ जेको सिंधी माण्हुनि जी जिदोजहद आहे उहा तव्हांजे साम्हूं स्क्रीननि ते बि ईंदी रही आहे। इन सिलसिले में 2 ॾींहं पहिरीं सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जे तरफ़ां ऑल पार्टी कॉन्फ्रेंस बि थी जेका इंतिहाई कामयाब रही। सिंध जूं तक़रीबन सभई सियासी जमायतूं, अदबी, समाजी, मज़दूर तंज़ीमूं, वकील, ॿिया दोस्त हमदर्द गॾु थिया, तमामु कामयाब थी। त सभ खां पहिरीं त मां इंडिजिनस राइट्स अलायंस तरफ़ां इन कॉन्फ्रेंस जे लाइ जुड़ियल इंतिज़ामी कमेटीअ जे सरबराह जी हैसियत में इन में शरीक थींदड़ सभिनी सियासी अॻुवाणनि, कारकुननि, वकीलनि, अदीबनि, मज़दूर अॻुवाणनि ऐं ॿियनि सभिनी हमदर्दनि जो थोराइतो आहियां, शुक्रियो अदा थो कयां। ऐं उन सां गॾोगॾु सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जा जेके साथी दोस्त आहिनि जिन ॾींहं राति जी महिनत करे इन कॉन्फ्रेंस खे कामयाबु कयो, उन्हनि खे बि मां जस ॾियां थो। दोस्तो, बिल्कुलु मुख़्तसिर में ॾिसूं त पाकिस्तान जी तारीख़ में मुख़्तलिफ़ मसइला सिंध जी मज़ाहमती जिदोजहद में हिकिड़ी अलामती हैसियत इख़्तियार कंदा आया आहिनि। कंहिं वक़्तु सिंध जी पंहिंजी बका ऐं शनाख़्त जी जिदोजहद जी अलामत वञुनि जे ख़िलाफ़ जिदोजहद हुई। उन खां पोइ बिहारी ऐं ॿिया धारिया माण्हू सिंध में अचणु लॻा, उन्हनि जे ख़िलाफ़ जिदोजहद हुई, मुख्य जिदोजहद। हूअं त जीअं मूं चयो त सिंध जा असूर तमामु घणा आहिनि। या कंहिं वक़्तु कालाबाग डैम जे ख़िलाफ़ जिदोजहद जेका हुई उहा सिंधी माण्हुनि जे मज़ाहमत जी हिकिड़ी अलामती हैसियत इख़्तियार करे वई। ईअं हिन वक़्तु सिंध ते जेका यलगार आहे, सिंध जे ज़मीन ते कब्ज़ो कयो पियो वञे, घण तरफ़ी यलगार आहे, उन जी अलामती हैसियत बहरिया टाउन इख़्तियार करे वियो आहे। ऐं उन जे ख़िलाफ़ जेका जिदोजहद आहे उहा उन सिंधी माण्हुनि जी 73 सालनि जी पंहिंजे क़ौमी बका ऐं शनाख़्त वारी जिदोजहद जो हिकिड़ो हिसो आहे। इन में जॾहिं तव्हां ॼाणो था बहरिया टाउन रावलपिंडी, लाहौर में पंहिंजा मनसूबा करे पोइ हिते पहुतो ऐं सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जेको फ़र्दनि जो हिकिड़ो इतिहादु आहे, उन में सियासी कारकुन, समाजी कारकुन, अदीब शामिलु आहिनि। उन्हनि जॾहिं उन जे ख़िलाफ़ु मज़ाहमत शुरू कई त असांखे माण्हुनि चयो त तव्हां इहो दीवार सां मथो था हणो, कुझु न थींदो। बहरिया टाउन जे मालिक वटि बेशुमार दौलत आहे जेका जंहिं ते हू हर कंहिंखे ख़रीद करे सघे थो। सिंध जी हुकूमत उन जी साथारी आहे, उन जे खीसे में पई आहे। पाकिस्तान जी हुकूमत, पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट उन जे पोयां आहे, कुझु न करे सघंदव। असां हक़ सच जी ॻाल्हि सम्झी उन जिदोजहद खे इंडिजिनस राइट्स अलायंस जारी रखियो। पहिरीं त उनखे मीडिया बि अहमियत कान ॾींदी हुई, सवाइ 2 अख़बारनि जे, डान ऐं अवामी आवाज़ जे, पर असां जारी रखी। हाणे इहा एतिरी हद ताईं पहुती आहे त सिंध में गुफ़्तगू थिए थी, बहरिया टाउन जेके ज़ुल्म करे थो, ऐं एतिरे ताईं ॻाल्हि वई आहे त उनखे भेटियो वञे थो त जीअं फ़लस्तीन में इज़राइल करे थो, ईअं ही करे थो पियो। मां हिते चवंदुसि त इन मज़ाहमत जो पहिरियों ॾाको उहो फैज़ मोहम्मद गबोल खयो हो। पहिरियों क़दम उन खयो हुयो जॾहिं कुझु माण्हुनि ज़मीनूं विकियूं ऐं ॿियनि माण्हुनि खां ज़बरदस्ती वरितियूं वियूं। 3 माण्हू उन ख़ौफ़ खां, जॾहिं सिंध सरकार जी सॼी मशीनरी उन सां गॾिजी ज़बरदस्ती माण्हुनि खां ज़मीनूं खसे पई, त ॿिया 3 माण्हू ख़ौफ़ खां लिकी विया। उन महिल अकेलो फैज़ मोहम्मद बलोच हुयो जंहिं आॾो मज़ाहमत कई उन जी, ऐं उनखे लालच ॾिनी वई। दुनिया में ॾाहनि चयो आहे त 2 शयूं माण्हू खे कमज़ोर कंदियूं आहिनि,
हिकिड़ो लालच ॿियो ख़ौफ़ फैज़मंद क़बूल जे आॾो ॿई शयूं आयूं। हुनखे पुलिस जे जबर जो मोह आॾो भटकाइणो पियो, हुनखे थाणनि ते रखियो वियो, तशदुद कयो वियो। ॿिए पासे इन बैरिया टाउन जो मालिक पाण हुन जे आॾो चेक खणी रखियईं ख़ाली त हिन ते तोखे जेको लिखिणो हुजे लिख। जंहिंजे जवाब में हुन चयसि त पहिरीं तूं ॿुधाए त तूं पंहिंजे माउ जी केतिरी क़ीमत वठंदे, पोइ तूं मुंहिंजी धरती माउ जी क़ीमत पुछ। त पहिरीं हुन कई, उनखां पोइ सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जंहिंजो मूं मुख़्तसिर बिल्कुलु ज़िक्र कयो, पोइ उन उहा जिदोजहद कई। उहा बि चंद फ़र्दनि जो हिकिड़ो इतिहादु आहे, पर ॻाल्हि हिते पहुती आहे। इन मां इहा ॻाल्हि असांखे लॻे साम्हूं अचे थी, साबित थिए थी त जेकॾहिं तव्हांजो मक़सदु सचो आहे ऐं तव्हां हुन जे लाइ मुसलसल जिदोजहद कयो था त उहा रायगान न वेंदी, उहा पंहिंजो फल ॾींदी। ऐं वेड़ दौरान, जिदोजहद दौरान, जीअं फैज़मंद वेड़ कंदे कंदे हू फ़ौत थी वियो आहे, पर उहा जिदोजहद हाणे हिते पहुती आहे। इहो ॿुधाए थो त मज़ाहमत जेका आहे उहा तव्हांजी जिदोजहद खे कामयाबीअ ॾे वठी वेंदी। हथियार फिटा करण ई शिकस्त थींदी आहे। मज़ाहमत जारी रखणु, उन में केतिरियूं बि तकलीफ़ूं अचनि, उहा तव्हांखे हिकु न हिकु ॾींहुं कामयाबीअ ताईं पुॼाईंदी आहे। त इहा फैज़मोन जी मज़ाहमत ऐं पोइ इंडिजिनस राइट्स अलायंस जी जिदोजहद ॻाल्हि खे हिते अॼु वठी आई आहे, जंहिंजो इज़हार ऑल पार्टी कॉन्फ्रेंस में थियो आहे। पर दोस्तो साथियो, मां इहा गुज़ारिश कंदुसि त मंज़िल तमामु परे आहे, चैलेंजिस तमामु वॾा आहिनि असांजे आॾो। सिंधी क़ौम खे मुश्किलात तमामु घण तरफ़ियूं साम्हूं आहिनि। ऐं मां अॻे बि हिकिड़ी वीडियो में चयो हुयो त इन सॼी जिदोजहद खे सिर्फ़ु इंडिजिनस राइट्स अलायंस खणी कामयाबीअ जे मंज़िल ताईं नथो पुॼाए सघे। इहो बि असांखे सम्झणु घुरिजे त बैरिया टाउन अकेलो न आहे जंहिंखे असांखे मोह ॾियणो आहे। इहा जेका सिंध जे धरतीअ ते यलगार आहे, जंहिंमें DHA सिटी बि थी अचे, बैरिया टाउन त आहे ई आहे, थरकोल प्रोजेक्ट बि आहे, ज़ुल्फ़कार बि आहे, त कमांडर सिटी, त FIA सिटी, ऐं अलाए केतिरियूं जेके स्कीमूं ठहनि थियूं पियूं, इहे सभई आहिनि। इन्हनि सभिनी खे मोह ॾियणो आहे। ऐं जेका असां भेट ॾियूं था फ़लस्तीन सां, त जिते फ़लस्तीन पहुतो आहे उते वञण खां सिंध खे बचाइणो आहे। उहो तव्हां सिंध जा मुहिबे वतन माण्हू जॾहिं हिन में ईंदव, इन जिदोजहद खे पंहिंजे हथनि में तव्हां वठंदव, छो त जिदोजहद तमामु ॾुखी आहे। उन में ॾाढ ॾमर बि ईंदो आॾो, पैसनि जी बरसाति बि थींदी, ख़ुफ़िया साज़िशूं बि थींदियूं, सौदेबाज़ियूं बि थींदियूं। जिदोजहदनि तव्हांजी जिदोजहद ते राताहा बि लॻण जूं कोशिशूं थींदियूं। इन्हनि सभिनी खे सिर्फ़ु तॾहिं ॾेई सघिजे थो जॾहिं तव्हां सिंध जा मुहिबे वतन माण्हू अॻिते अचो ऐं इन जिदोजहद खे पंहिंजे हथनि में खणो। तव्हांजी महिरबानी।